नवाज़ लीग जी चीफ ऑर्गेनाइज़र ऐं सीनियर नायब सदर मरियम नवाज़ चयो आहे त नवाज़ शरीफ़ ॾे वापसि अचण जी तयारी करे रहियो आहे। कुझु हफ़्तनि अंदर पाकिस्तान में हूंदो। शाहिद खाकान नवाज़ शरीफ़ जो वेझो साथी आहे। हू वफ़ादार ऐं उसूल परस्त सियासतदान आहे। मुखालफ़नि खे इख़्तिलाफ़नि जहिड़ी शइ न मिलंदी। जल्द शाहिद खाकान सां मुलाक़ात करे दिल जूं ॻाल्हियूं कंदसि। बहावलपुर में मीडिया सां ॻाल्हाईंदे मरियम नवाज़ चयो त इमरान ख़ान हुकूमत वेंदे ॾिसी मौजूदा हुकूमत लाइ बारूदी सुरंगूं विछाए वियो। चाहींदे बि अवाम खे रिलीफ नथा ॾेई सघूं। इलेक्शन जी तयारी शुरू करे छॾी आहे। न रुगो इलेक्शन में हिसो वठंदासीं पर हुकूमत ठाहे फितने खे ॿाहिरि उछलाए छॾींदासीं। इलेक्शन कमीशन फॉरेन फंडिंग केस में इलेक्शन कमीशन जे फैसले ख़िलाफ़ पीटीआई जी दरख़्वास्त रद्द। इस्लामाबाद हाई कोर्ट जी 3 रुकनी लॉर्जर बेंच ज़बानी फ़ैसिलो ॿुधाईंदे दरख़्वास्त रद्द कई। तफ़सीली फ़ैसिलो बाद में जारी कयो वेंदो। पीटीआई मना थियल फंडिंग केस में फैक्ट फाइंडिंग कमेटी जी रिपोर्ट कई हुई। IMF बिजली विर्छ कंदड़ सरकारी कंपनियुनि जी कारकर्दगीअ ते बेइतमादी ज़ाहिर करे छॾी। डिस्कोस जे बिल उगाड़ीअ में 100% नाकामी ते सख़्त ख़दशा ज़ाहिर। IMF ऐं पाकिस्तान विच में 3 ॾींहं टेक्निकी ॻाल्हियूं थियूं। ज़रियनि मूजिबि IMF जो मौक़िफ़ो त हुकूमती कंपनियुनि जी कारकर्दगी बहितर बणाइण ताईं गर्दिशी कर्ज़ ख़त्म न थींदो। 100% बिल जी उगाड़ीअ ताईं पावर सेक्टर जो गर्दिशी कर्ज़ ख़त्म नथो करे सघिजे। IMF पारां करप्शन जे ख़ात्मे लाइ इदारनि खे सघारो बणाइण ते बि ज़ोर। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर इसाक डार व्याज निज़ाम जे ख़ात्मे खे चैलेंज करार ॾेई छॾियो। कराची में नेशनल इकनॉमिक कॉन्फ्रेंस खे वीडियो लिंक ज़रिए ख़िताब कंदे इसाक डार चयो त व्याजी निज़ाम खे हथी वठराए अल्लाह ऐं उन जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जंग न विढ़ी रहिया आहियूं। असां सरेंडर करे कोशिश कंदासीं। चाहियूं था त मुल्क मां व्याजी निज़ाम जल्द ख़त्म थिए। हुकूमत समेत सभिनी खे नेक अमल में हिसो वठणु घुर्जे। ख़राब हुक्मरानी सबबि मुल्की हालतूं बदतरीन थी चुकियूं आहिनि। इस्लामी बैंकिंग निज़ाम सां मईशियत बहाली थी। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमून इमरान ख़ान खे दुनिया जो कूड़ो शख़्स करार ॾेई छॾियो। शर्जील इनाम मेमून चयो त इमरान ख़ान अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ते कूड़ा ऐं बेबुनियाद इल्ज़ाम लॻाया। इमरान ख़ान क़ुरान पाक खे विच में आंदो। इमरान ख़ान जे बयान ते रद्द अमल ज़ाहिर कंदे शर्जील मेमून चयो त छा इमरान ख़ान क़ुरान पाक ते हथ रखी ॿुधाए सघे थो त 2018 जी चूंडुनि में संदसि कंहिं मदद कई। RTS कहिड़ी तरह वेझे आयो। सीनियर सहाफ़ी अरशद शरीफ क़त्ल केस जी जांच लाइ दुबई वियल JIT ॾे वापसि पहुची वई। ज़रियनि मूजिबि JIT 1 हफ़्ते अंदर इंक्वायरी कई। अरशद शरीफ जे आख़िरी ॾींहं जी मुलाक़ातुनि ऐं राबतनि जा तफ़सील वरिता। JIT हलंदड़ हफ़्ते रिपोर्ट सुप्रीम कोर्ट में जमा कराईंदी। क़ौमी क्रिकेट टीम जे फास्ट बॉलर शाहीन आफ़रीदी जे निकाह जूं तयारियूं मुकमल। शाहीन आफ़रीदी जो निकाह सुभाणे शाह आफ़रीदी जी धीउ शाहिद आफ़रीदी जे धीउ उनशा आफ़रीदी सां कराची में थींदो। रुख़सती बाद में थींदी।